वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत का नासीन अहम खबर से आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर के अमरीकी सेंट्रल कमांड जे कमांडर जनरल कोरिला जो फोन आयो है। अमरीकी सेंटकॉम कमांडर पारां आर्मी चीफ सां पेशावर में दहशतगर्दी हमले ते ताज़ियत जो इज़हार किया वियो आहे। फ़ोन ते राब्ते दौरान दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं सरहदी सलामती ते बि ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। अहम ख़बर खां अवांखे खे ॿीहर आगाह करे रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर खे अमरीकी सेंट्रल कमांड जे कमांडर जनरल कोरिला जो फ़ोन अमरीकी सेंटकॉम कमांडर पारां आर्मी चीफ सां पेशावर में दहशतगर्दीअ जे हमले ते मज़म्मत कई वई आहे। फ़ोन ते राब्ते दौरान दहशतगर्दीअ ख़िलाफ़ ऑपरेशन ऐं सरहदी सलामती ते बि ॻाल्हियूं कई वयूं आहिनि।